अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मुझा मुसलमान भाईरो, ये अल्लाह ताला जो घर मस्जिद आहे हाजी कमाल चन्ना जे ॻोठ जे अंदर। ये मस्जिद ठही रही आहे ऐं हिन ॻोठ जे अंदर माशा अल्लाह तालीम हले पई, तेज़ तालीम हले पई। इन ॻोठ जे अंदर 150 ॿार आहिनि। अल्लाह ताला हिन सभिनी तालिब इल्म के ख़ुशि रखे ऐं ये मस्जिद ठही रही आहे। जंहिं भी मुसलमान भाउ खे इन मस्जिद में हिस्सो ॾियणो हुजे त उहो हिन मस्जिद में हिस्सो ॾिए। हीअ ॻोठ हाजी कमाल चन्ना जी ॻोठ जी मस्जिद, जेको असां इन पटीअ ते नंबर लिखंदासीं उन नंबर ते राब्तो थींदो। छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हिकिड़ो बादशाह हुयो, उहो मस्जिद अल्लाह जो घर पियो ठाराए। ऐलान कयईं त सभु कुझु मां ॾींदुसि, ॿिए का रुपयो बि न वठिजो। त राज़ा कमु करे रहिया हुया, मज़दूर कमु करे रहिया हुया त हिकिड़ो अल्लाह ताला जो बानड़ो नेक निमाज़ी आयो ऐं उन 5 रुपया जेब मां कढी ऐं मज़दूरनि खे ॾियणु पियो चाहे त हीअ मुंहिंजा बि इन मस्जिद में हाज़ुर कयो। त उहे ड्रिजनि पिया त असांखे बादशाह जलियो हो त कंहिंखां रुपयो बि न वठिजो, सॼो कुझु मां ई भरींदुसि। उन्हनि कोन वरिता। लिकी छुपी राज़े उन खां 5 रुपया वठी करे उन मस्जिद में यानी अल्लाह ताला जे घर मस्जिद में उहे विधा। अल्लाह ताला जो घर तयारु थी वियो। उन खां बाद में वरी जीअं राति थी, बादशाह इशा जी नमाज़ पढ़ी ऐं सुतो। जीअं सुतो त अख सां लॻी ऐं ख्वाब पियो ॾिसे। ख्वाब में पियो ॾिसे त मां जन्नत में आहियां, वॾे महलात में आहियां, वॾे महलात में आहियां, जेको सोन सां ऐं चांदीअ सां ठहियलु आहे। वरी ईअं ॿाहिरि निकितुसि त मुंहिंजे भरिसां, मुंहिंजे महलात जे भरिसां हिकिड़ी ॿी बि महलात आहे। मूं पुछा कई त हीअ वरी कंहिंजी महलात? कंहिं चयो त हीअ तुंहिंजे नौकर जी महलात आहे। उन शख़्स सां का पुछियुमि त हीअ मुंहिंजे नौकर जी? कहिड़े नौकर जी? जी त जेको तुंहिंजे पाड़े में वेठल आहे। जी अच्छा। मां जागी पियुसि। मां जागी पियुसि। सुबुह छो त मूं राज़नि खे चयुमि मूंखे ॾसियो, न त मां तव्हांखे फाईअ ते चाढ़ींदुसि। सभिनी राज़नि खे, नौकरनि खे ॾसियुमि। त पोइ उन बादशाह खे राज़े हिकिड़े ॿुधायो त बादशाह सलामत हिकिड़ो दीवानो आयो, आशिक़ आयो। उन ज़ोरीअ 5 रुपया सां कोन पियो वठूंसि, मगर उहो ज़ोरीअ ॾेई वियो, रोई पियो, तड़पे पियो त मुंहिंजा बि इन में 5 रुपया मस्जिद में विझो। त मूं उन खां लिकाए छुपाए ऐं मूं उन जा 5 रुपया वठी ऐं इन अल्लाह जे घर में विधमि। त बादशाह चयो त वरी इन मस्जिद खे ड्राहियोसि, शहीद कयोसि। मस्जिद शहीद थी वई। बादशाह हुकुम ॾिनो त हाणे हीअं कयो, ॻोठ वारनि खे घुरायो। सभई ॻोठ वारा अची विया। तव्हांजो हिते बादशाह बि आयो। बादशाह खे सलाम वराए बादशाह चयो त ओ ॻोठ वारो, जंहिंखां बि जेतिरो सरी सघे हिन अल्लाह जे घर मस्जिद में ॾियो। कंहिंखां सिरप हुजे, कंहिंखां 5 रुपया, कंहिंखां कीअं, कंहिंखां कीअं। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, इन ॻाल्हि जो मक़सदु सिर्फ़ में सिर्फ़ इहो आहे, अल्लाह ताला जो ही घर आहे। अल्लाह ताला जे घर में जेतिरो बि ॾींदो ऐं जेतिरो बि पंहिंजो हिसो ॾींदो त उहो अल्लाह ताला उनखे कामयाबी कंदो ऐं अल्लाह ताला उनखे ख़ुशि रखंदो। हीअ मस्जिद आहे हाजी कमाल चन्ना जे अंदरि। तव्हां गौर सां ॾिसी रहिया आहियो ऐं इहो तालिब इल्म आहिनि। इहे हिन मस्जिद में पढ़ंदा आहिनि ऐं पढ़ंदा आहिनि, क़ुरान करीम पढ़ंदा आहिनि, हाफ़िज़ किराम आहिनि, सभई तालिब इल्म आहिनि। माशाअल्लाह हिन ॻोठ जे अंदरि 150 ॿार आहिनि। असां पटीअ ते नंबर लिखंदासीं, जंहिंखे बि राब्तो करिणो हुजे उन नंबर ते करे। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।